पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीरी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु हिकु बहितरीनु अपडेट अची चुकी आहे जेका तव्हां सां शेयर कंदुसि। हीअ हिकु बहितरीन मां बहितरीनु अपडेट आहे। जी हाँ दोस्तों, छो त हाणे चाकर ख़ान बिल्कुलु वेझो पुॻो आहे। वञी उन खे सिकू सॼी कहाणी जाबर जे मथां बकंदो ऐं जाबर खे गिरफ़्तार कयो वेंदो, कुझु न कुझु कयो वेंदो। जाबर जे ज़हन में इहो घुमी रहियो आहे। जाबर खे अंदाज़ो लॻी वियो आहे त मुंहिंजो आख़िरी टाइम अची वियो आहे, मूंसां कुझु बि थी सघे थो ऐं पाण खे बचाइण जे लाइ हाणे सिकू खे मारणो पवंदो, उन खे क़ुर्बानी ॾियणी पवंदी, मरणो पवंदो। इन जे करे पंहिंजे भाउ खे पढ़ाए हलियो वेंदो आहे सिधो चाकर ख़ान वटि, छो त उते गवाही ॾियण वारो आहे सिकू। ऐं सिकू खे कुझु न कुझु बदिली कंदा या ब्लैकमेल कंदा या मारींदा, को न को उन सां चकर खेॾंदा जाबर वारा, जीअं हू गवाही न ॾेई सघे। जा सिकू गवाही फेरे वेंदो, या सिकू मारियो वेंदो, या रस्ते में खंभिजी वेंदो, या ब्लैकमेल कयो वेंदो, को न को चकर इन सां थींदो, या सच में बकी बि रहंदो त जाबर जे लाइ मुसीबत बणिजी वेंदी। तव्हां छा था लिखो कमेंट में लिखी सघो था। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। दोस्तों मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ई अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।